मुफ्ती साहब हलालो छा आहे इन जी वज़ाहत कयो ऐं हलाले जो शरई तरीक़ो छा आहे। हलालो छा खे चइबो आहे जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾेई छॾियूं आहिनि त हाणे उहा औरत उन शख़्स जे लाइ मुग़ल्लज़ा थी वई, बाइन थी वई, तलाक़ बाइन अची वई। हाणे उन औरत सां उहो मर्द निकाह नथो करे सघे जंहिंखे 3 तलाक़ूं ॾेई छॾे। 3 तलाक़ूं ॾियण खां बाद उहा औरत इद्दत गुज़ारींदी। इद्दत गुज़ारण खां बाद उहा औरत कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे सघे थी। निकाह करण खां बाद उन ॿिए मुड़ुस सां या त सॼी ज़िंदगी गुज़ारे या बिल इत्तिफ़ाक़ उहो शख़्स इनखे तलाक ॾिए थो या मरी थो वञे त हाणे उन औरत वटि चांस आहे त हाणे इद्दत गुज़ारण खां बाद पहिरें मुड़ुस सां निकाह करे सघे थी। इनखे चइबो आहे हलालो ऐं इहो ई हलालो क़ुरान में मौजूदु आहे। बाक़ी जेको मशरूत कयो वेंदो आहे, कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾिनियूं, तलाक़ूं ॾियण खां बाद परेशान थियो त ॿारनि जो छा थींदो, कपिड़ा केरु धोई ॾींदो, मानी केरु पचाए ॾींदो। हाणे उहो परेशान आहे हलाले जे कढ। त हाणे जेकॾहिं उहो शख़्स कंहिंसां पंहिंजी उन ज़ाल जो जंहिंखे तलाक ॾेई छॾी अथसि उन जो निकाह कराए थो मशरूत हिकिड़ी राति जे लाइ, हिकिड़ी राति या 2 रातियुनि जो कंहिंखे पैकेज थो ॾे, शरीयत में इहो हलालो जाइज़ न आहे मशरूत निकाह कंहिंसां कराइणु। छो त औरत आहे, इंसान आहे, क़ाबिल एहतराम आहे, इन जी इज़त कजे। ईअं न आहे तव्हां तलाक ॾेई वरी उनखे जेको आहे किराए ते का थींदियो या 1-2 रातियुनि जे लाइ मशरूत कंहिंसां निकाह करायो, इहो सही न आहे। अहिड़े शख़्स जे मथां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम लानत फरमाई जेको पंहिंजी घरवारी खे मशरूत निकाह कराए हलाले जे लाइ।